अस्सलाम वालेकुम मेरान टीवी में भली कार मां मुबशिर सोलंकी। सबका पहले एक नजर हेडलाइन ते। अमरीकी सदर अॼु क़ौमी सलामती कमेटी जो इजलास तलब करे वरितो। ईरान ख़िलाफ़ जंग ॿीहर शुरू करण ते गौर कयो वेंदो। डोनाल्ड ट्रंप चयो आहे त ईरान सां ॻाल्हियुनि लाइ अमरीका मथां को बि दबाव न आहे। ईरान जे जवाब जो केतिरा ई ॾींहं इंतज़ार कयो। ईरान 10 मिंटनि में जवाब ॾेई पियो सघियो, पर हुननि देर कई। व्हाइट हाउस में मीडिया सां ॻाल्हाईंदे सदर ट्रंप वधीक चयो आहे त होर्मुज़ जी नाकाबंदी अमरीकी फ़ौज जे वेनेज़ुएला जियां बहितरीन हिकमत अमली आहे। ईरान जंग में कुर्दनि मायूस कयो। कुर्दनि खे ईरान ख़िलाफ़ हथियार ॾिना जेके हुननि हथियार पाण वटि रखी छॾिया। ईरानी पार्लियामेंट जे स्पीकर मोहम्मद बाकिर कालीबाफ चयो आहे त अमरीका वटि ईरानी तजवीज़ूं क़बूल करण खां सवाइ ॿियो को चारो न आहे। को बि ॿियो रस्तो कंहिं बि सूरत में नतीजो न ॾेई सघंदो। मामिलो जेतिरो लटकायो वेंदो, अमरीकी अवाम खे ओतिरी क़ीमत अदा करणी पवंदी। पंहिंजे बयान में ईरानी पार्लियामेंट जे स्पीकर वधीक चयो आहे त असांजी हथियारबंद फ़ौज कंहिं बि अगराई जो मुंहं जवाब ॾियण लाइ हर वक़्तु तयार आहे। कुवैत में आपघाती बमबार खे रोकण जी कोशिश में शहरी शहीद। पुलिस जो चवणु आहे त शकी शख़्स हसास चेक पोस्ट में दाख़िल थियण जी कोशिश कई। शहरी लियाकत शकी शख़्स खे रोकण ऐं सुञाणप पुछण ते बमबार पाण खे धमाके सां उॾाए छॾियो। शहरी लियाकत जान कुर्बान आबादी के वॾे नुक़सान खां बचाए वरितो। वज़ीर आज़म शहरी लियाकत के जान जो नज़रानो ॾेई शहरी आबादी के बचाइण ते ख़िराज तहसीन पेश कंदे चयो आहे त अहिड़ा बहादुर शहरी दहशतगर्दी ख़िलाफ़ क़ौमी अज़म जी हक़ीक़ी अलामत आहिनि।